सलामकुम जय सिंध सदाई सिंध वारा जीअं जीअं त आऊं आहियां गुल मोहन सामू तव्हां ॾिसी रहिया आहियो गुल सामू चैनल। अॼु तव्हांखे फ्यूचर कंटिन्यू जे बारे में सम्झाईंदासीं त फ्यूचर कंटिन्यू यानी कि ज़मान मुस्तक़बिल जारी या इस्तेमाल आहे। अचो त हिन तरफ़ वधूं त हिनखे सम्झूं। हिनजी सिंधी जेका आहे बनावट आहे उहा हीअं आहे त को फ़ाइल कमु करण वारो उहो कमु ईंदड़ वक़्त में लगातार कंदो हुजे उनखे ज़मान मुस्तक़बिल जारी या इस्तेमाल चइबो आहे। अचूं था वसुबा जी तरफ़, यानी फ्यूचर कंटिन्यू टेंस ज़मान मुस्तक़बिल जारी। ठीकु आहे। हिन जा मददगार फ़इल शल बी ऐं विल बी यानी हेल्पिंग वर्ब इहे ॿई आहिनि। अचूं था स्ट्रक्चर जी तरफ़ त असां उन में छा थींदो, फ़इल जी पहिरीं सूरत सां इंग जो इस्तेमालु कंदासीं। ठीकु आहे। फ़इल जी पहिरीं सूरत सां इंग जो इस्तेमालु कंदासीं। हाणे ॾिसो प्यारा ॿारो, हाणे जेको आई सां शल बी वी सां शल बी, बाक़ी जेके ॿिया सभई आहिनि उन्हनि सां विल बी। यू विल बी, ही विल बी, शी विल बी, इट विल बी, दे विल बी, ऐं कहिड़ो बि नालो उन में विल बी। सम्झी आहे। यानी कि आईअ सां ऐं हुईअ सां फ्यूचर में शल लॻंदो ऐं इज़ाफ़ो थींदो बी जो। आई शल बी ऐं वी शल बी। ॿिनि सभिनी सब्जेक्टनि सां विल बी लॻंदो। अचूं था वस्फ़ जी तरफ़। वस्फ़ अहिड़ो फ़इल जेको असांखे ॿुधाए त फ़ाइल ईंदड़ वक़्त में को कमु लगातार कंदो उनखे ज़मान मुस्तक़बिल जारी या इस्तेमाली चइबो आहे। अचूं था स्ट्रक्चर जी तरफ़ त स्ट्रक्चर कीअं आहे हिन जो। फ्यूचर कंटिन्यू टेंस कीअं आहे स्ट्रक्चर त पहिरीं असांखे खपे सब्जेक्ट, पोइ छा खपे हेल्पिंग वर्ब। हेल्पिंग वर्ब माना यानी शल बी ऐं विल बी ॿिनि मां पोइ सब्जेक्ट जे हिसाब सां लॻंदा। पोइ लॻंदो V1 माना वर्ब जी पहिरीं सूरत उन में इंक ज़रूरु लॻंदी माना दिलि जी धड़कन ज़रूरु हलंदी। इंक माना ज़रूरु हलंदी, कंटिन्यू आहे, जारी आहे, हाणे माना इंक लॻंदी। पोइ लॻंदो ऑब्जेक्ट। छा लॻंदो? पोइ ऑब्जेक्ट लॻंदो। सम्झी विया प्यारा वारो। अचो त जुमिले जी तरफ़ हलूं। आऊं किताब पियो पढ़ंदुसि। सम्झी विया। आऊं किताब पियो पढ़ंदुसि, वरी अहिड़े नमूने सां वरी हीअं बि थी सघे थो, वरी वधारे करियां, आऊं किताब पढ़ंदो रहंदुसि। आऊं किताब पढ़ंदो रहंदुसि। ईअं बि सही आहे, हूअं बि सही आहे। ॿई तरीक़ा तव्हांखे सम्झनि था। सम्झी विया। हाणे ॾिसो अचूं अंग्रेजी तरफ़। आई आहे बाबा सब्जेक्ट। आईअ सां शल बी लॻंदो। आई शल बी। हिन हेल्पिंग वर्ब असांजी सोच में तब्दीली आहे, सोच मटाए त असां फ्यूचर कंटिन्यू आहियूं। शल बी ॿुधायो असांखे, सोच मटाई असांजी त असीं शल बी आहियूं। छा कहिड़ो टेंस आहियूं? फ्यूचर कंटिन्यू। हाणे रीड जेको आहे उन में इंक लॻी आहे, V1 में इंक लॻंदी यानी दिलि जी धड़कन लॻंदी। बुक्स ये ऑब्जेक्ट आहे। आई शैल बी रीडिंग बुक्स। ठीकु आहे। अचूं था जुमिले ॿिए तरफ़। पहिरियों सम्झी विया त असीं सख़्तु महिनत पिया कंदासीं। ठीकु आहे। ईअं बि थी सघे थो, हीअं बि थी सघे थो, असीं सख़्तु महिनत कंदा रहंदासीं। ठीकु आहे। कंदा रहंदासीं ईअं बि सही आहे ऐं हीअं बि सही आहे। ॿई तरफ़ तव्हांखे अचनि त हीअ बि जुमिलो हीअं बि थी सघे थो, हूअं बि थी सघे थो।
अॻे मां तव्हांजे बारे में सम्झायो आहियां। हाणे अचूं था अंग्रेजी तरफ़। जुमिलो आहे वुई सब्जेक्ट आहे। अतः वुईअ सां छा इस्तेमालु थींदो? शल बी। हिन असांजी सोच तब्दील कई, हिन असांखे ज़मान ॿुधायो त आउं फ्यूचर परफेक्ट आहियां, मां फ्यूचर कंटिन्यू आहियां। हीउ शल बी ॿुधायो, हीउ बी इन लाइ लॻो आहे माना हिन में लगातार को कमु हुजे, इन करे बी लॻो आहे। वर्किंग, हाणे वर्क हो उन मां वर्किंग इंग, यानी बी वन उन में इंग लॻंदो, दिलि जी धड़कन ज़रूरु लॻंदी। हार्ड, यानी असीं सख़्तु महिनत पिया कंदासीं, सम्झी विया। अचूं था जुमिले टे तरफ़। जुमिलो आहे तूं असां ॾांहुं ईंदो रहंदे। ठीकु आहे, हीअं बि ॾेई सघिजे थो, तूं असां ॾांहुं ईंदो, तूं असां ॾांहुं पियो ईंदे। हिते बि रहंदे मूं ॾिनो आहे, हुते वरी पियो ॾिनो आहे, त हिन मक़सदु हिन मां सम्झे माण्हू त हीअ जुमिला ॿिन्ही तरफ़ खां अची सघनि था। तव्हां हिन ॿिन्हिनि खे सम्झो जुमिलनि खे। ठीकु आहे, सिंधी ज़रूरी आहे उनखे सम्झणु। पोइ आहे हाणे हीअ फ़ाइल आहे, अला फ़ाइल आहे सिंधी जो, अला यू आहे सब्जेक्ट अची वियो, अला विल बी, हीअ आहे हेल्पिंग वर्ब। हिन तूं असां ॾांहुं ईंदो रहंदे, हीअं बि सही आहे, वरी हीअं बि लिखियो आहे, ईअं बि सही आहे। हाणे तूं असां ॾांहुं पियो ईंदे, तॾहिं बि ठीकु आहे, साॻी आहे। रहंदे तॾहिं बि साॻी आहे, यानी को फ़ाइल कमु लगातार ईंदड़ वक़्त में कंदो पियो। ठीकु आहे, सम्झी विया। अचूं था अंग्रेजी तरफ़। तूं फ़ाइल आहे, हलाए सिंधी जो फ़ाइल, अदा यू सब्जेक्ट आहे, अची वियो। विल बी जेको हेल्पिंग वर्ब आहे, इन असांजी सोच में तब्दीली आणे, असांखे ज़मान ॿुधाइनि त आउं फ्यूचर कंटिन्यू आहियां। छा आहियां? फ्यूचर कंटिन्यू आहियां। मूं तव्हांखे वज़ाहत कई त हीअ असांखे ज़मान ॿुधाईंदो आहे, टेंस ॿुधाईंदो आहे। कमिंग ही वर्ब आहे, बी वन, हिन में इंग लॻंदी, दिलि जी धड़कन ज़रूरु लॻंदी, इंग लॻंदी। टू अस, हाणे जेको हीअ आहे टू आहे, इहो प्रेपोजिशन आहे। अस छा आहे? ऑब्जेक्ट आहे। पोइ इहा हीअ जेको असां आहे, इहो सिंधी जो मफ़ूल आहे, हीअ अंग्रेज़नि जो असुलु थी वेंदो ऑब्जेक्ट। ठीकु आहे, सम्झी विया या सम्झायां? हाणे अचो त सुवाली जुमिला ठाहियूं, इंट्रागेटिव कीअं ठहंदो आहे। ॾिसो, मूं तव्हांखे पहिरीं बि चयो त बाबा प्यारा भरू, जेके बि 12 टेंस आहिनि उन में हेल्पिंग वर्ब जेको हूंदो उहो अॻियां अची वेंदो, पहिरीं नंबर ते ईंदो त उहो जुमिलो सुवाली थी वेंदो, इंट्रागेटिव थी वेंदो। अचो त जुमिले तरफ़। छा आउं किताब पियो पढ़ंदुसि, हाणे हाणे जेको अची वियो आउं किताब पियो पढ़ंदुसि, अदा सिंधी में अची वियो आउं किताब पियो पढ़ंदुसि। हाणे सिंधीअ में छा लॻो? ठीकु आहे, अंग्रेज़ी में छा लॻंदो? आउं आहे त शल लॻंदो। शल हेल्पिंग वर्ब आहे। छा आहे? शल हेल्पिंग वर्ब आहे। हिन असांजी सोच में अचाए हेल्पिंग वर्ब आहे। हीअ जेको आई आहे उहो सब्जेक्ट आहे, हीअ बी ॿुधाए थो त आउं कंटिन्यू आहियां। ठीकु आहे, रीडिंग बुक्स, छा आउं किताब पियो पढ़ंदुसि, हाणे ईअं बि सही आहे। ठीकु आहे, त सम्झी विया या सम्झायांव? त आउं त आउं में छा ईंदो? आउं में शल लॻंदो, आई हुई में शल लॻंदो, ॿियनि सभिनी सब्जेक्ट सां वरी। ठीकु आहे, वरी अचूं था जुमिले नंबर ॿिए तरफ़। त असीं सख़्तु महिनत न पिया कंदासीं। ठीकु आहे, हाणे असीं सभु फ़ाइल आहे, असीं हुनखे सम्झूं। हिते वीह छा लॻंदो? तव्हांखे ॿुधायो, वीह सां शल लॻंदो,
नाट जेको हमेशह 3 नंबर ते ईंदो। ॾिसो वी पोइ शल पोइ नाट 3 नंबर लॻंदो, पोइ बी लॻंदो। नाट खां पोइ बी लॻंदो। नाट बी वर्किंग, वर्क मां इंक लॻी दिलि जी धड़कन त वर्किंग हार्ड, असीं सख़्त महिनत न पिया कंदासीं। सम्झी विया या सम्झायां? अचो जुमिले जी तरफ़। छा तूं असां ॾांहुं न ईंदो रहंदे? छा तूं असां ॾांहुं न ईंदो रहंदे? अचो अंग्रेज़ी जी तरफ़। अला तूं आहे त छा खपे असांखे? विल खपे, हेल्पिंग वर्ब पंहिंजी जियो। पोइ छा आहे? यू, यू अची वियो तूं। नाट, नाट ईंदो ई 3 नंबर ते आहे। ही बी पहिरीं पोइ ईंदो नाट खां पोइ। कमिंग अस, हीअ अस यानी हीअ आहे सिंधी जो आहे मफ़ूल, हीअ अस जेको आहे उहो ऑब्जेक्ट आहे। विल यू नॉट बी कमिंग अस? त असांखे इहा सम्झ में आई ॻाल्हि त फ्यूचर कंटिन्यूस आहे छा। सिंधी में असां सम्झो त को फ़ाइल कमु ईंदड़ वक़्त में लॻातार कंदो हुजे, उनखे ज़मान मुस्तक़बिल जारी चइबो आहे। सम्झी विया? अचूं था वरी तव्हांखे वज़ाहत करे हलां त आई सां शल, वी सां शल, ॿियनि सभिनी सब्जेक्टनि सां विल बी, शल बी, आई सां शल बी, वी सां शल बी, कंटिन्यू में शल ऐं बी जो इज़ाफ़ो कबो। सम्झी विया? ॿियनि सभिनी सब्जेक्टनि सां विल बी लॻंदो, हड़ेनि सां विल बी। हा अञा हिकिड़ो ॿियो आहे त जेकॾहिं ॾिसो प्यारा ॿारो, हिते आहे आई, आई आहे न, हिते अची वियो त आई विल बी रीडिंग बुक्स। हिते छा आई जाते विल आयो त आउं किताब ज़रूरु पियो पढ़ंदुसि, ज़रूरु पियो पढ़ंदुसि। त विल ईंदो तॾहिं। हिते वही आहे, हिते विल ईंदो त उहो माना जुमिले खे ज़ोर वधाईंदो, उहो कमु ज़रूरु थींदो। सम्झी विया या सम्झायां? ठीकु आहे प्यारो ॿारो। वरी बि वज़ाहत कंदो हलां त आईअ सां शल बी, वीअ सां शल बी ऐं ॿियनि सभिनी सब्जेक्टनि सां विल बी लॻंदो। ठीकु आहे? अॼु तव्हांखे फ्यूचर कंटिन्यूस जे बारे में सम्झायोसीं। इंशाअल्लाह हाणे वरी प्रेज़ेंट परफेक्ट कंटिन्यू, पास्ट परफेक्ट कंटिन्यू, फ्यूचर परफेक्ट कंटिन्यू, बाक़ी 3 आहिनि। इंशाअल्लाह इहे बि सेखारींदासीं। तव्हां पंहिंजा व्यूज़ ॾियो, पंहिंजे सब्सक्राइब करियो, जीअं त ॾिसो तव्हां सब्सक्राइब कंदा असांजी दिलि वधंदी, अञा महिनत कंदासीं। असांखे इहो जज़्बो आहे त असांजी सिंध जी तइलीम सुधरे, सुठी तइलीम थिए, असांजी सिंध तरक़ी करे, असांजे सिंध जा माण्हू होशियारु थियनि। ठीकु आहे? जे सिंध सदाईं सिंध वारा थियनि।